हालत है हां बाकी वोट वठण वारे टाइम ते भगा आईंदा था अच्छा वो से सारा धोले दिन पे कड्डी मा ओ हियर करे न दिन पे कड्डी मा तो तकलीफ तो थे या हेडी हालत कोन ना ॾिसो हेडी ॾिसो ई ॾिसो हे हेडी माशाअल्लाह और खूबसूरत कोन हालत ॾिसो हां तेरे का लाइ चाय चाय जो इनके केरे चवण वारो ही कोने को बाकी वोट ते इलेक्शन ते ओ संडी पकड़ी बा अड़े खणिया बेल जो तो नाचो तो चिराना चरी अमाम जो खुदा जे कसम जन जे चवण दे भजन था ता दिसो कंदा हीरा ना ता मुके बुधायो घणो वक्त थियो रोड के बुधायो न ता मुका बुधायो रोड के वक्त घणो थियो हां 4-5 महीना थिया न रोड ठायो पानी दिसो ना दिसो पर पानी न पानी निकाला ना चाहे ते दिसो सब परेशान आवाम ते हालत दिसो ता वाही पांदी रोड जो ही गोरख अल स्टेशन भलो रोड वीआईपी रोड आदम का हालत दिसो मिट्टी में एक दिसो इचा मिट्टी या पानी आई दिसो चाय यार रोड हालत रोड है भगा दा जन रोड ठाणे ला बरो थो वठन बड़ा रोड ठायो इचा पानी रोड इचा हालत गुदा जो कसम वोटन वारे टाइम ते भगा आईंदा क्या वोट दियो असांखे वोट ॾियो तव्हांजा हर कम दिल दूर दर्द कंदासीं जे तव्हांखे न रुलायोसीं त तव्हां चइजो वोट वठण खां पोइ यार लभनी कोन था और किथे इस्लामाबाद लाहौर ओह मरी हिते ग़रीबनि खां हालत वेदन खुलम अहिड़े ॾिसो हालत अदा मूंखे न लताड़जे हे ॾिसो मिटी हालत अरे मां काॾे वञा कंहिंखे चवां केरु हिते पुछण वारो केरु कोन्हे न हितां वारी आराम बेचारी रही आहे हितां वारो आराम चए थो असांजे लाइ ही रोड सही आहे तो केरु कुझु न हिन वीचारनि हालत ॾिसो रोड सां हाणे केॾी परेशानी थो थिए केरु ॻाल्हाए केरु पुछे आख़िर ॻाल्हाए केरु ॿुधाए ही मिटी आहे वाह साईं अहिड़े सदको तव्हांखे नासनि था ख़ुदा जो कसम आहे छा पसा तव्हांखे